अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेट अगड़ आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे इंसान ज़ात ऐं असांजो माहौल जो मयार ऐं उनजे वसीलनि जो तहफ़ुज़ असांजे हाल ऐं मुस्तक़बिल जे नसलनि जे जियापे जी कुंजी आहे। बदकिस्मती सां ज़मीन ते इंसान ज़ात जूं सरगर्मियूं मुसलसल माहौल खे बदिलाए रहियूं आहिनि ऐं हिन सयारे यानी ज़मीन ते इंसान क़बीले जे जियापे खे वधीक ॾुखियो बनाए रहियूं आहिनि। अॼु इंसान ज़ात पंहिंजे दौर जे वॾी माहौलियाती बहरान ॿियनि लफ़्ज़नि में गदलाइण या आलूदगी खे मुंहुं ॾेई रहियो आहे। आलूदगी जी तारीफ़ हिन रीति आहे त हवा, पाणी ऐं ज़मीन जूं तिबई, कीमियाई ऐं हयातियाती ख़ुसूसियतूं ऐं अणघुर्बल तब्दीलियूं आहिनि जेके इंसानी ज़िंदगी ऐं ॿी हयातियात लाइ हानिकार असरअंदाज़ थियनि थियूं। केतिरियूं शयूं माहौल खे गंदो करण ज़रिए या माहौल में रहंदड़ हयातियात खे गैर सेहतमंद बनाए माहौल खे तबाह करे सघनि थियूं। उहे हानिकार शयूं जेके माहौल खे नुक़सान ॾियनि थियूं उन्हनि खे गंदगी कंदड़ चइबो आहे ऐं उन्हनि जे माहौल में दाख़िला गदलाइण या आलूदगी जो सबबु बणिजे थी। फ़िज़ाई गदलाइण हिकु इंतहाई ख़तरनाक ऐं माहौलियाती गदलाइण जो आम क़िस्म आहे जेको दुनिया जे वॾनि सनअती शहरनि में दर्ज कयो वियो आहे। उन्ही जो सबबु इंसानी सरगर्मियुनि या गैर कुदरती मरहलनि बाहिस हवा में नहरी शयुनि जो मिक़दार ऐं गैसनि जी घाटाई में इज़ाफ़ो आहे। अॼुकल्ह जेका दुनिया में हालत आहे, ॾींहों ॾींहुं गर्मी जो वधणु ऐं ॾींहों ॾींहुं हद खां वधीक बरसातनि जो पवणु, इहे सभई फ़िज़ाई गदलाइण जो नतीजो आहिनि। ॾींहों ॾींहुं ख़तरनाक गैसनि जो ख़ारिज ऐं ख़तरनाक केमिकल जो इस्तेमालु असांजे ओज़ोन लेयर खे तमामु घणो नुक़सानु पहुचाए रहियो आहे। उनजो ई सबबु आहे त ॾींहों ॾींहुं असांजूं हालतूं तब्दील थी रहियूं आहिनि ऐं इन जो ज़िम्मेवार सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंसान आहे। इंसान ई आहे जेको हिन ख़ूबसूरत सयारे धरती खे तबाह करण जे पुठियां पियो आहे। जेकॾहिं असां इन्हनि गैसनि ऐं केमिकल जो इस्तेमालु घटायो न त हीउ सयारो धरती तमामु थोरे वक़्त में ई तबाह थी वेंदो ऐं उनजो ज़िम्मेवार सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंसानु हूंदो।